शैतानी भी कंदो आ वो पंहिंजूं तरह तरह जूं कोशिशूं कंदो आ त क़ुरान न ॿुधायो वञे न पढ़ियो वञे छो त क़ुरान रहमत आहे न। जागो नथा मुंहिंजे ख्याल में। हे साबिर हुसैन त हर वक़्तु मूंसां गॾु हूंदो आहे, जलसन में केस्टूं खपाईंदो आहे, काथे 100 कैसेट वयसि, काथे 200 वयसि। वाइज़ ॿुधई, मां चयो बाबा हाणे मूंखे छॾ, हमेशह वाइज़ मुंहिंजा थो ॿुधे, बस दादू जो मौलवी साहब तुझे लिए मोहम्मद अजीमी खोड़ थई। मूंखे चई भला ॿिया मौलवी नथो ॿुधाए, मां चयो उहो अहिड़ो इश्क में वाइज़ कंदो आहे जो दिलि थी चवे त सदाईं हुनजो वाइज़ पियो ॿुधिजे। मां चयोमांसि अॼु मां बि ॿुधण आयो आहे, वाइज़ साईं जो ॿुधणो आहे। तव्हांखे मज़ो आयो या न ॻाल्हायो त सही। सुभान अल्लाह, आयो न मज़ो? मां ॾिठो पे तव्हांखे मज़ो आयो पे, छो त जॾहिं मज़ो ईंदो आहे न त सुन्नी मुर्की करे चवंदो आहे सुभान अल्लाह। जरा एॾे फेर त मां ॾिसां त ॿुथ केरु थो ख़राब करे। केरु थो चवे तव्हां निंड आहियो? पाक नबी जा आशिक रात गुज़री वञे त गुज़री वञे, पर मुस्तफ़ा जा दीवाना ऐं आशिक चवंदा नबी जी तारीफ़ पई हले। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पाक नबी फरमायो तव्हां नेक अमल कयो, अहिड़ो अमल कयो जेको तव्हांखे माण्हू नेकियुनि सां यादि करनि। पर जॾहिं नेकियुनि सां यादि कयो वञे त अल्लाह उनखे बख़्शे थो, जन्नत थो ॾे, पर जंहिंखे क़ुरान पाक जे जलसे में यादि करे त उहो बख़्शबो या न? ॾाढा चओ सुभान अल्लाह। अज़ीज़ दोस्तों, प्यारा बुजुर्ग ऐं भाइरो, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल ऐं करम सां अवां असांखे घुरियो आहे। राति जो काफ़ी अरसो गुज़री चुको आहे, काफ़ी हिसो गुज़री चुको आहे। दुनिया हिन वक़्तु सुती पई आहे, माण्हू आराम था करनि, के वरी टीवियुनि जे प्रोग्राम, के कहिड़े प्रोग्राम में आहिनि। अल्लाह तव्हांखे घुरियो आहे जो तव्हांखे हिन महफ़िल में रब शिरकत करण जी सआदत नसीब कई आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। क़ुरान पाक अल्लाह जो किताब आहे। कंहिंजो किताब आहे? अल्लाह जो किताब चो रहमत आहे। अल्लाह जो किताब, भला जिते रहमत हूंदी आहे उते ज़हमत हूंदी आहे। अल्लाह जो क़ुरान जे क़बर ते पढ़ियो वञे, उन क़बर ते अल्लाह जी रहमत हूंदी आहे न। ॻाल्हायो। जंहिं मैदान में पढ़ियो वञे उहो अल्लाह जो, उन मैदान ते अल्लाह जी छा हूंदी आहे? ॾाढा ॻाल्हायो। क़ुरान तो फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व इज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। जंहिं जाइ ते अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, जंहिं जाइ ते अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कई वेंदी आहे, पढ़ण वारो केर बि हुजे, पर शर्त ईमान वारे जी आहे। ईमान वारो जॾहिं अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो आहे, अल्लाह ताला फरमाए चुप करे वेहण तव्हांजो कमु आहे, ख़ामोश थी करे वेहण तव्हांजो कमु आहे, तवज्जो सां वेही करे ॿुधण तव्हांजो कमु आहे, मुहबत सां वेही करे ॿुधण तव्हांजो कमु आहे। अल्लाह फरमाए थो लअल्लकुम तुरहमून, तव्हांजे मथां रहमतन जामी वसाइण मां अल्लाह जो कमु आहे। वारो किताब मुझे सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल थियो आहे। नाज़िल करण वारो अल्लाह आहे, जंहिंते नाज़िल कई मुहम्मद रसूलुल्लाह आहे, जंहिंखे नाज़िल कई कलामुल्लाह आहे। अल्लाह नाज़िल करण वारो बेअयब आहे, जंहिंते नाज़िल कई मुहम्मद अरबी बेअयब आहे, जंहिं कलाम खे नाज़िल कई फरमाए थो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह। ओ
दुनिया वारो दुनिया जे किताबनि में शक थी सघे थी, पर मुंहिंजो किताब क़ुरान करीम वो किताब आहे जंहिंमें को शक न आहे, जंहिंमें को शुबो न आहे, हिन में को ऐब न आहे, छो त हिन खे नाज़ुल करण वारो बेऐब आहे, हिन जे जंहिं ते नाज़ुल थिए थो उहो बि बेऐब आहे। त अल्लाह जो किताब किताबुल्लाह कलामुल्लाह बि बेऐब आहे। अल्लाह जो कलाम रहमत आहे, जंहिं जाइ ते पढ़ियो वञे उहा जाइ रहमत वारी आहे। मस्जिद में पढ़े सो रहमत आहे, घर में पढ़े सो रहमत आहे, कबर ते पढ़े सो रहमत आहे, जंहिं बि जाइ ते पढ़े रब जो क़ुरान रहमत आहे। अल्लाह जो उहो कलाम आहे जहन्नम खां बचाए जन्नत में पहुचाईंदो आहे। चओ सुभान अल्लाह। मुस्लमानो तव्हां पंहिंजे बचड़नि खे क़ुरान पढ़ायो, तव्हां बि क़ुरान पढ़ो, क़ुरान पंहिंजे पीउ माउ जी कबर ते वञी पढ़ो। ॾाढो थो चओ, पर पढ़ंदे कबर तुंहिंजे पीउ माउ जी रोशन थी वेंदई। मलाइक चवंदा कबर वारा, मलाइक छो था छॾियूं भॻा वञो, अज़ाब पिया कयो, गुर्ज़ पिया हणो, पर ॻाल्हि कहिड़ी आहे छॾियूं था वञो। कबर छो खुली वई आहे, रोशनाई छो थी वई आहे। मलाइक चवंदा आहिनि मथे ते निहार, कबर वारो मथे ॾिसंदो आहे, ॾिसी करे चवंदो वाह हाफ़िज़ साबिर तोखे मां क़ुरान यादि करायो, अॼु मुंहिंजी कबर ते बीठो क़ुरान पढ़ी, तुंहिंजे क़ुरान पढ़ण जे करे मलाइक छॾे भॼी आहिनि अज़ाब करण वारा। हाणे ख़ुशख़बरी ॾियण वारा मलाइक था अचनि, ओ कबर वारा उहे गुनाहगार पर पंहिंजे बच्चे खे क़ुरान पढ़ाई। अॼु तुंहिंजो बच्चो तुंहिंजी कबर ते क़ुरान पढ़ी रहियो आहे। अल्लाह करीम सखी आहे, रब तोखे क़ुरान जी बरकत जे करे माफ़ी ॾेई छॾी। अल्लाह जो कसम आहे क़ुरान दुनिया जे अज़ाबनि खां बि बचाईंदो आहे। मुस्लमाननि जो हिकिड़ो ॻोठ आहे, मुसलमाननि जी हिकिड़ी बस्ती आहे, उन बस्ती में मुसलमाननि जा बच्चा क़ुरान पढ़ंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। ॻाल्हि वणे त सुभान अल्लाह चओ। छा पढ़ंदा आहिनि? तव्हांजो ॻोठ मुसलमाननि जो आहे न, आहे न? हिंगोरजा में हिंदू बि हूंदा, वाणिया हूंदा त आहिनि हर शहर में। ही शहर पाका वाणियनि जो मुबारक हुजे। मुसलमाननि जो ॻोठ आहे, वॾी बस्ती आहे मुसलमाननि जी। मस्जिदूं आहिनि, मस्जिदुनि में आवाज़ ईंदो आहे मुसलमानो पंहिंजा बचड़ा मोकिलियो, अल्लाह जे क़ुरान पढ़ण जे लाइ बच्चा मोकिलियो। मुसलमाननि जा बच्चा वेंदा आहिनि, उन मुसलमाननि जी बस्तीअ में हिकिड़ो हिंदू लॾे आयो। जीअं साईं मौलवी साहिब मोहम्मद अज़ीम तोखे हिंदूअ जी नियाणीअ जो किसो ॿुधायो आहे, अॼु मां बि ॿुधायां। हिंदू लॾे आयो आहे मुसलमान जी बस्तीअ में, उनजी नंढड़ी नियाणी आहे, मुसलमाननि जे नियाणियुनि सां रांदि कंदी आहे, रांदि कुॾंदी आहे, बाज़ारनि में ॿारनि सां खेॾंदी। पर आज़ान थी आहे, निमाज़ थी वई, हाफ़िज़ साहिब ऐलान कयो मुसलमाननि जा बचड़ो अचो अल्लाह जे क़ुरान जो सबक़ वठो। मुसलमाननि जा बचड़ा भॼंदा विया, उहा हिंदूअ जी नियाणी मुसलमाननि जे बच्चनि सां उहा बि मस्जिद में आई। मस्जिद में सबक पढ़े थी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾाढो त चओ न, क़ुरान पढ़े थी। पढ़ंदे पढ़ंदे हिकिड़ो सिपारो यादि कयईं, वरी ॿियो सिपारो यादि कयईं, वरी टियों सिपारो यादि कयईं, वरी चोथों सिपारो बि यादि कयईं। घणा घणा? हे कुबर छोकिरो पियो मूंखे ज़ोर ॾे, मूंखे चई साईं मुंहिंजी तव्हां सां मोहबत आहे, यासिर नालो अथसि। चए पियो त
मूं वटि तुंहिंजूं केस्टूं 4 आहिनि। साईं खे मौज़ू ॾिनो चैन जो, ॾाढा त चओ सुभान अल्लाह। 4 सिपारा क़ुरान करीम जा नंढड़ी यादि कया आहिनि। हिंदूअ खे ख़बर न आहे, हिंदियाणी खे ख़बर न आहे। हिकिड़े ॾियारे उहा न्याणी घर आई आहे, चए थी अम्मा मानी ॾे। मां चयोसि अम्मा मानी फलानी जाइ ते पई थी। उहा मानी खणण लाइ वई आहे, जीअं मानी में हथ विधई परे थी मां ॿुधी वरितो। मां उथी आ, चए थी न्याणी छा पई पढ़ी। उहा न्याणी बि चए अम्मा मां क़ुरान करीम जी बिस्मिल्लाह पढ़ी आहे। मां चए थी न्याणी ख़बर थी असीं हिंदू आहियूं, असांजो क़ुरान सां कोई वास्तो नाहे। तूं छो थी पढ़ी? उहा हिंदू जी न्याणी थी चवे अम्मा तुंहिंजो क़ुरान सां वास्तो हुजे या न हुजे, पर मां त दिल जो सौदो करे वेठी आहियां। उमयो पुछा पियो करे बिलाल मां तोखे सौदे वठण लाइ मोकिलियो आहे, छली ख़ाली छो खणी आई? हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे त हा तुंहिंजी छली ख़ाली आहे, पर मूं वटि जेका छली सां भरे आयो आहे। उमयो चए तो बिलाल तो वटि बि कहिड़ी छली हुई? चए तो मैया तो वारी छली हथ में आ, मूं वारी छली मुंहिंजी छातीअ में आ। जंहिंखे चइबो आहे दिल, या दिल मां दिल भर खे ॾेई आयो आहियां। या दिल मां यार खे ॾेई आयो आहियां। उमयो चए तो नालो छा अथसि? कंहिंखे ॾेई आयो आहे दिल? चए तो मैया उनजो नालो अथई मुहम्मद। कहिड़ो मुहम्मद? साईं पढ़े पियो मुहम्मद रसूलुल्लाह। उहो मुहम्मद जेको अल्लाह जो रसूल आहे। ओ बिलाल मां सरदार आया, चए तो दुनिया जे चंद माणियुनि जो, दुनिया जे चंद माणियुनि जो सरदार थो सदाई। मां अहिड़े खे दिल ॾेई आयो आहियां जेको ज़मीन वारनि जो बि सरदार आहे, आसमान वारनि जो बि सरदार आहे, ज़मीन जे मथां रहण वारनि जो बि सरदार आहे, ज़मीन जे हेठां रहण वारनि जो बि सरदार आहे, जंहिंखे अल्लाह क़ुरान में ही ॻाल्हि बयान करे मोकिलियो आहे। अरसलनाका इल्ला रहमतल आलमीन। ओ मैया सरदारा जहान जो आलमीन जो सरदारा, आलमीन ले रहमत बनी आयो आहे। उहा न्याणी थी चवे पई अम्मा तूं चए थी असीं हिंदू आहियूं, पर मां त दिल ॾेई आहियां। अॼु मुस्लमाननि जो पुट क़ुरान पढ़ंदो पढ़ंदो उस्ताद जी मार मिली वई, मस्जिद छॾे भॼी वियो। पर जे उस्ताद जी चमाट लॻी, पोड़ी नानी, दंद भॻी, चेल कुॿी, दौड़ंदी किरंदी मुल्ला जे मथां कावड़ी थी अचे, मुंहिंजे पुट खे चमाट छो है? आहे न मौलवी साहिब सां छेड़ो, क़ुरान पढ़ाइण वारे सां। 10 साल 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 10 सा
पर मां थी चए तो न्याणी इहो जेको किताब पी पढ़ी इहो मुसलमान जो किताब क़ुरान जंहिंजी बिस्मिल्लाह पढ़ी थी। तुंहिंजो पीउ ईंदो मां तुंहिंजे पीउ खे ॻाल्हि ॿुधाईंदीमांइ हू ॾाढो मारींदुई हेॾे ॿुधजांइ ॾाढो मारींदुई ॾाढो कुटींदुई। न्याणी चवे थी ॻाल्हि ॿुधी छॾजांइ मूंखे मार क़बूल आहे। ओ मुंहिंजी अम्मा जेकॾहिं मुंहिंजो बाबो मूंखे ज़रा ज़रा करे छॾींदो मूंखे पुरज़ा पुरज़ा करे छॾींदो मां जान ॾेई सघां थी पर अल्लाह जो क़ुरान न ॾींदीमांइ मां क़ुरान न छॾींदीमांइ। नारे तकबीर नारे रिसाला नारे तहक़ीक़ नारे हैदरी नारे पीर उलमाए सुन्नत। मां जॾहिं इहा ॻाल्हि कई आहे न्याणी जवाब ॾिनो आहे। शाम जो टाइम थियो आहे न्याणी जो पीउ आयो घरवारी कावड़ी वेठी आहे चए थी मां चवंदी हुई माई त हिंद मुस्लमाननि जे घरनि जे वेझो न वेहूं मुसलमाननि जे पाड़े में न वेहूं छो त पाड़े में वेहण जो असर थींदो। कलाक खां करीब हिकिड़ी दरगाह आहे जेका 3 कलाक सफ़र कयमि चपलनि में नीचारा चवंदा आहिनि उते ख़ुदा जो वली दफ़न कयूं सैयद अब्दुल गनी शाह 3 साल 9 महीना 6 ॾींहं गुज़री विया। बुज़ुर्ग ख्वाब में अचे पियो मूंखे हिन कब्रिस्तान मां कढो चवण लॻा छो चई त मुंहिंजे पाड़े में वहाबी दफ़न थियल आहिनि। मां कसम खणी थो ॻाल्हि कयां मां तकरीर करे आयो आहियां उते उर्स में बुज़ुर्ग थो चई शाह साहब फवाए लॻतनी खां दूर जंहिंजी मौलाए मदीने रे पखातियुनि पापड़ियुनि खां परे परावा अॾ छांग तनी जी छॾ जेके धनारो धार चरनि। मौलवी चयो त असांजे वस कंदे हाल ॿार आहे छो कढूंसि न कढंदासीं। मुफ़्तियुनि खां फतवा पुछऊं जवाब ॾिनो राति जो बुज़ुर्ग डंडो खणी मुफ़्तीअ जे मथां मां थो चवां कढ मूंखे पलीतनि जे पारे मां कढी फलाणी जाइ ते दफ़न कयो। 3 साल 9 महीना 6 ॾींहं गुज़रण खां बाद में क़बर खोटियो खुशबू पे आई आहे सैयद जी क़बर हुई। सुभान अल्लाह सैयद भी सुन्नी जो सुभान अल्लाह। ये जंहिं कढियऊं त खुड़ीअ जिथे रखियल हुई बुज़ुर्ग जी उन खुड़ीअ में खॾा जेका पाणी सां भरियल ख़लीफ़े लही करे पाणी पीतो आहे बुज़ुर्ग खे कॾहिं ॿी जाइ ते दफ़न कयूं अर्ज़ पे कयमि पाड़े जो बि असर थींदो आहे। माई कावड़ी वेठी आहे पंहिंजे मुड़ुस खे मां चवंदी हुई मां त मुसलमाननि जे पाड़े में न वेहूं हाणे वेठो आहे खाधो ई खटियो। चवण लॻी मुड़ुस चवण लॻो छा थी पियो आहे छो थी कावड़जी चवण लॻी ॻाल्हि ही आहे तो वारी न्याणी जेका आहे 4 सिपारा अल्लाह जे क़ुरान जा यादि करे वई जेका ॻाल्हि ई कोन्हे मिंट था कयूंसि मिंट था मोटायूंसि। उस्तादनि खे माण्हुनि चयो वञी बा मौलवी गुल मोहम्मद फिरी वियो तो का ॻाल्हि ई कान्हे पैसा वता हूंदासीं मोटाए ॾींदासीं असां वरी डबल करे ॾींदासीं पाणे मोटी छो त मुल्लो ई डबल न पैसा ई डबल थो ॾे डबल। हा
मुसलमानों हेॾे तवजो कयो, मूंखे ऑपरेशन वधीक करणी न आहे, मां थकल सफ़र जो बि आहियां, जलसन जो बि। तवजो सां ॿुधजायो, न्याणी बीठी आहे, उन जो पीउ थो चवे का ॻाल्हि न आहे, नंढड़ी ॿार आहे, बच मां तूं हणंदासीं सुधरी वेंदी। मुसलमानो हिंगोरजा जो चोर त न आहे, चोरी करे थाने ते पहुचे, बस सचू पुतरा लगे, चए बाबो भी चोरा, ॾाॾो भी ॼाए। चल दब मुड़स माण्हू पराए घर में गिरण सवलो आहे, सोटा था पवन त पोइ ख़बर ई नथी पवे, पराया पंहिंजा सभु बत्ती थाने ते घुराईंदो, जेको चोर न आहे चवंदो इहो बि चोर अथव। अरे ॿियो गॾु केरु अथई, चवंदो हाफ़िज़ साबिर सातू, सिपाही जी कारी टोपी सां पातो, न ख़बर न चार, बस तुंहिंजो नालो खयई न, हल बुला तूं बि चोर है, छो त पाण बि सिपाही चोर, पोइ साध बि चोर, चोर साध, मामलो मिक्स आहे। ये को जलसो हुजे रोड तो हुजन आहे त पोइ ॻाल्हि कजे हा, वारो कंदा आहिनि, देरि नथा करनि, पोइ पुछे न फोन ते ॼाणे फलानो हाफ़िज़ साबिर जो भाउ तव्हां ॿधो आहे, चए क़ुरान ॾे ते आहे ई कोन, कराची खां मां फोन कया न आहे, चई क़ुरान ॾे असां वटि कोन्हे, वरी कढियऊं 5 मिंटनि में, हाणे कढो सभा सुन्नी कराची खां बि बिगड़िया आहिनि। मुसलमान दुनिया जो नौजवान बस सचो पुत्रा लॻल, कूड़ खे सच करे वेंदो आहे, सच खे कूड़ करे वेंदो आहे। हिंदूअ जो मुड़ुस थो चवेसि का ॻाल्हि नाहे, पंहिंजी न्याणी आहे, इन जो सुधारण में का देर न आहे। न्याणी खे थो चवे मुंहिंजी न्याणी, मां ॿुधो आहे तूं अल्लाह जो क़ुरान पढ़ी रही आहे, उहा न्याणी चए थी हा बाबा, मां 4 सिपारा क़ुरान जा यादि कया। हाय हाय, हेड़ो नौजवान आहे, ॿ डंडा लॻनि था, अक़ीदे खे छॾे थो ॾे, पर ॿुधजांइ औरतुनि जो ईमान, औरतुनि जो। ख़ुदा जी दुनिया में वली जेकॾहिं मर्द थी गुज़रिया आहिनि त औरतूं बि वली हाणियूं थी गुज़रियूं आहिनि। हज़रत हसन बसरा में रहे तो ख़ुदा जो कामिल वली, उन इलाके में हज़रत राबिया बसरी भी रहंदी है। मेरे ॿुधाए, हज़रत राबिया जी दिल में तड़प पैदा थी आहे कि ख़ुदा जो वली रहंदो आहे, वञी ज़ियारत करे अचांसि। हाणे जो मुल्ला तो चए जी यहाँ की औरती जाती है कलंदर पे, अरे असांजा कलंदर ते वञे, तुंहिंजी रेवेंट वञे त का परवाह ही न थी। हाँ जी, मर्द चिल्ले पे गया, पेशावर पीवी कराची चिल्ला लगा रही है, वलियों पे जाते हैं। खुदा के वली जी ज़ियारत ते वञण गुनाह हुजे हा, ओ मुल्ला अॼु ॾींहं ताईं तो वटि को राबिया बसरी जहिड़ो वली न आहे, उहा वली हाणी थी वञे हज़रत राबिया बसरी हज़रत हसन बसरा जे दीदार जे लाइ दरबार ते पहुती पुछण कई, हज़रत हसन बसरा काथे आहे? मुरीद वेठा चवण लॻा असांजो साईं चिल्ले ते हो। कहिड़ो चिल्लो? बिस्तरनि वारो? हुन जो कारियो आहे दरिया में चिल्लो थो पचाए। ख़ुदा जी बानड़ी दरिया जो रुख कयो आहे, किनारे ते पहुचे त दरिया जे पाणी जे मथां मुसल्लो आहे, मुसल्ले जे मथां हज़रत हसन बसरा आहे। अल्लाहु अकबर।
भर करे नमाज में बीठो आ, कदे क्याम में आ, कदे रुकू में आ, कदे सजदे में आ, कदे अतहियात में आ। खुदा जी वलियाणी ॾिसी करे चयो हसन बसरा पंहिंजो कमाल थो ॾेखारे, मां भी पंहिंजो कमाल ॾेखारियां। बीबी साहिब पंहिंजो मुसलो उछलाए, मुसले के चई न पानी ते भी जाए, न जमीन ते मथे भी हवा ते, अॻियों भी जाए त पोयों हसन बसरा ॾिसे त का अॻियों भी वलियाणी बीठी आहे। हवा ते मुसलो विछायो पियो आहे, नमाज पढ़े थी बीठी। हसन बसरा भी सलाम वराई आ, बीबी राबिया बसरा सलाम वराई। हसन बसरा तो चवे हवा ते भी थी ॾेखारी त मां भी का कमाल वारी आया, हवा में पखी भी पींदा आहिनि। हज़रत राबिया जी जवाब ॾे जे हवा ते पखी पींदा आहिनि त पाणीअ ते मच्छी भी तरंदी आहे, भला तुंहिंजो कहिड़ो कमाल। आज पे क़यामत तो खुदा जे बानियो अल्लाह जो बानियो औरतन जो ईमान बुधाया है। न्याणीअ खे पी तो चवे अम्मा ख़बर थई मां तुंहिंजो बाबो आहियां। पहिरों प्यार सां सम्झाइबो आहे न दा। हाँ न्याणी चयो बाबा तूं बराबर बाबो आहे। न्याणी चवण लगी तू मुझो बाबो आ। बाबू कंदा हो बाबे के या पोड़ो कुराड़ो कुराड़ो मुंह वारो पोड़ो। अमड़ के वरी चवंदा मुंह वारी पोड़ी। असां मुंह वारी पोड़ी बाबो न चवंदो। मुसलमानो हेॾे तूं तवजो कयो, न्याणी चए थी मां सुञाणियां थी तूं बाबो। चवण लॻो त मां तोखे मथे ते तगारियूं खणी पालियो आहे। न्याणी चए थी न छो? चवण लॻी आहे मां क़ुरान खां पुछा कई आहे, क़ुरान जवाब ॾिनो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह जो क़ुरान थो चए तव्हांजे सॼे जहान जो पालनहार अल्लाह आहे। बाबा तो न पालियो आहे, मूंखे अल्लाह पालियो आहे। ॾाढा सुभान अल्लाह नथो चवनि, जोर सां चओ सुभान अल्लाह। हिंदू चवण लॻो अल्लाह पालियो अथई। जी हा जी कहिड़े? अॼुकल्ह भी पैसी आहिनि न। बुढ़ड़ीअ जो बेड़ो तारियो दस्तगीर कीअं तारियईं बुॾल बेड़ो। माण्हू मरी विया, किरी खिंडरी विया, को काथे मच्छीअ जे पेट में, को काॾे वरी को काॾे को काॾे। वरी दस्तगीर दुआ घुरी सभु वरी बेड़े ते जीअरा थी आया। मञण में ॻाल्हि नथी अचे, छा कयूं? पंहिंजी ॻाल्हि मञण में अचेसि थी, सुन्नी दस्तगीर जी ॻाल्हि मञण में नथी अचेसि। तोखे पालियो आहे। न्याणी चवण लॻी आज पुछे तो अल्लाह जो हाणे ॿुध। चए तो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा बाबा मूंखे उन अल्लाह पालियो आहे जेको दाइम क़ाइम आहे। अञा पुछा तो कहे कहिड़ो अल्लाह? न्याणी जवाब थी देस। चवण लॻी अल्लाह हुल्लज़ी
रफ़ा समावाति बिग़ैर अमद तरौनहा सुम्मा इस्तवा अलल अर्श वसख़र शम्स वल कमर कुल्लु यजरी लिअजलिन मुसम्मा युदब्बिरुल अम्र युफ़स्सिलुल आयात लअल्लकुम बिलिक़ाइ रब्बिकुम तुक़िनून। सुभान अल्लाह। अञा तो पुछा करे न्याणी कहिड़ो अल्लाह, न्याणी जवाब थी ॾे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि